बिजार खान तव्हांखे सफ़ाई पेश करण जी का बि ज़रूरत नाहे। दरअसल ही कम उन्ही माण्हू जो करायल आहे, उहो माण्हू दिली तौर ख़ुश ई नाहे, इन करे असांजे विच में बदगुमानियूं पियो पैदा करे। बहरहाल मां अॼु ई तव्हां वटि अचां थो, पोइ गॾिजी वेही करे गॾियल दुश्मन खे जाचूं था। हा, तव्हां ज़रूरु अचो त जीअं उनखे बि ख़बर पवे त संदुस वार असांखे हिक ॿिए खां परे करण जे बदिरां वेतर वेझो करे छॾियो आहे। माण्हुनि खे शर्म ई कोन थो अचे घटिया हरकतूं कंदे। इहो नथा सोचनि त असांजे हिक थियण सां इलाइक़े में अमन जी फिज़ा क़ाइमु थींदी, माण्हुनि मां ख़ौफ़ ख़तमु थींदो ऐं माण्हू पंहिंजो अमन ऐं सुकून सां कारोबार करे सघंदा। बिजार खान, आउं बि त आम माण्हू जे फ़ाइदे जी ॻाल्हि थो कयां ऐं भविखो तव्हां बि अॻिते वधो त जीअं असां सभु अमन सां रही सघूं, प्यार मोहबत सां रही सघूं। साॻी तरह मूं बि राज भाग जो भलो सोचे करे तव्हां सां राब्तो कयो। ख़ैर, वधीक अचो त पोइ रूबरू ॻाल्हियूं कयूं था। ठीकु आहे, माशाअल्लाह। हाकिम साईं, तव्हां जो ॾोहारी मां तव्हांखे पकड़े ॾींदुसि। सूबेदार अवल तूं पंहिंजी खल त बचाए वठ, पोइ पियो इहे ॾाढो हणजां। एसपी त तुंहिंजी वर्दी लहराइण जे पुठियां पइजी वियो आहे, पोइ बि तुंहिंजी आकड़ नथी वञे। सरकार, सभु कुझु तव्हांजे ज़ोर ते त कयां थो, तव्हांजो जो मुंहिंजे मथां हथ आहे। तूं फिक्र न कर, एसपी खे तां मथां खां दब ॾियारियां थो, होम मिनिस्ट्री खां थो चवरायांसि, ॿियो छा खपे तोखे? जॾहिं मुंहिंजो ई पुटु महफ़ूज़ नाहे त पोइ आम माण्हू जी जानी माल जी पुलिस हिफ़ाज़त कीअं कंदी? ॿुधाए मूंखे। माफ़ी सर, वरी ग़लती न कंदुसि। मां आख़िरी भेरो तोखे माफ़ थो कयां, वरी जे इहे तूं मूंखे फ़ोन कॉलूं करायूं न त तोखे लाइन हवाले करे छॾी थो सां। पोइ ॾिसां त इहो फेरोज़ खान तोखे कीअं थो बचाए। ऐं हा, मूं तोखे जेको कमु चयो उनजो तो छा कयो? सर, शहरोज़ ते हमिलो थियो आहे। मूंखे त इहा बि फेरोज़ खान जी चाल थी लॻे। खान बहादुर पंहिंजे पुट ते कीअं तो तशद्दुद कराए सघे सर? तो पूरी हुनखे रिपोर्ट ॾिनी हूंदी त मां हुनखे सुखो थो करियां। इन करे ज़ख़्मी थियण हमले जो नाटक रचाए पंहिंजे पुट खे बंगले में विहारियूं वेठो आहे। मुमकिन आहे सर, ईअं ई हुजे न, 100% ईअं आहे। केतिरा बि हरबा हलाए पर पुलिस खां पंहिंजे पुट खे नथो बचाए सघे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।